कभी शुगर दी शुगर अदरक दी अदरक मावरी कन्या दी 20 साल प्यार छोटी बीमारी हरणा जी मूंखे 60 साल थिया मूंखे परवाह कान हुई पटो चढ़ियो कोन नई जेका बीमारी थी पई ऐं मूंखे चङो करे हरणा जी बीमारी जो वॾो माहिर हुनखे ॾेखारियो हुन मूंखे जवाबु ऑपरेशन न करा बीमारी सब जानती है बीमारी आराम जो मशहूर है आराम खाने से इलाज ला सोच रहे हैं चार जगह ने जो चक्कर जो इलाज लेंगे वो पंहिंजे अकेले सां मशहूर यूनानी हकीम मुझे रोटियों मूंखे सॼी ख़बर हुई ऐं जेतिरे जो मूंखे चक्कर बेटे हिकिड़ो भेजो सुबुह मां हिकिड़े भेजो कमाइण ऐं खाई सुम्हण चक्कर बेटा घुराया थिया थियो इरादो इहो मुंहिंजो आहे चकर सफ़ा छॾे सॼी जमाल मूं दौरो कयो आहे नौकरी कई आहे इहो कोन सघां महीने में 14 तारीख़ खां वठी 15 16 खाधो लहणो आहे 17 किलो अरिड़हीं गुआर मामूली कासण 20 कलोई एके वरी हुकूमत दवाई थोरी करारो कई जेको महीने जो चक्कर आहे सो मुंहिंजो इरादो आहे इंशाल्लाह कंदासीं इंशाल्लाह इहो महीने जो चक्कर कनि थियो वरी हाँ हीअ बीमारी जेका चक्कर वेंदी आहे अॼु माल बीठे पढ़ा अॼु बीठे पढ़ी एतिरो फ़ाइदो थी वियो अल्हम्दुलिल्लाह इंशाल्लाह उमिरि 87 हाणे जमणी तारीख़ यादि आहे हा तारीख़ सां यादि आहे तारीख़ यादि गाड़ी पंहिंजी विकिजी वई बाबा गाॾी गाॾी त सुठी गाॾीअ जा पैसा कर्ज़ो हाजी अब्दुलरहमान खे ॾेई छॾियो गाॾीअ लख अदा करे ॾिनमि 70,000 मुंहिंजे छोकिरे खे ॾिनमि ॿी गाॾी कंदा वठो न गाॾी खपे आई असांजी दासण ॾिठी आहे कमकार हूंदो खपे हिन में साईं हाजी अब्दुल्ला सोलंकी जा मुरीद थिया हुन तव्हांजी उमिरि घणी साईं जॾहिं तव्हां मुरीद थिया मूंखे यादि कान्हे आवाज़ साईं साथ मुरीद हुया न हाजी अब्दुल्ला सोलंकी साਡਾ कासम वॾो लुडनी वारो हिन पंहिंजी मुल्क
मुल्क में आहे को ॿियो साईं किथां किथां वॻे फैज़ मिलियो पहिरीं मशहूरी सां दे ॿिए वटि गुज़री नक्शबंदी तरीक़ो असांजो आहे तो हींअर वारनि सां काचारी बुज़ुर्गनि सभु शुरू कयो काचारी बुज़ुर्ग मलकानी बुज़ुर्ग हींअर वारा इहे सॼो असांजो पर इहे अॻे लिखी विया मुंहिंजी जेका बि इहा अॻे लिखी विया आहिनि अख़बारनि में त अची वियूं ॻाल्हियूं सभु कुझु अची वियूं आहिनि पोइ तूं लिखी किथां ज़रूरी मूंखे अचणो आहे पिंजरो खणी अचां पिंजरो खणी पिंजरो कहिड़ो गाॾी पंजेरो गाॾी हली न असांजी गाॾी पंहिंजी थी आहे पोइ ॿियनि खे राति जो वेंदासीं सुबुह मां पंहिंजी असांखे कोन्हे सुबुह जो मोटी सुबुह जो मोटी अॻे अची वारो हा इहो पई जे बारे में इलाही फिक्र माण्हू सोचे कबीर जे बारे में अलाह साईं तव्हांखे तंदुरुस्ती ॾे ऐं उहे जाइ विझूं ॿी जाइ जी ॻोल्हा पिया कयूं दुआ करे त सुठी जाइ मिले वॾी जाइ मिले असांजे मथां मुंहिंजे पुट जे मथां बच्चनि जे मथां जेको जादू तव्हां नज़र मुर्शिद जो थोड़ा जादू कोन आहियां राति जो सभिनी जेके मुंहिंजा फ़क़ीर आहिनि दिलि दुआ घुरां उहो माना हलूं हलूं न पंहिंजो नज़र फ़क़ीरनि जो सॼो जेकी सोचा आउं करियां पई हा हलूं भलूं आहिनि जेको सतायो न सो सतायो न घर वारे हाणे सलाम विझां संग जी ॻाल्हि पई थिए सुस्ती साईं सुबुह जो देरि सां उथां थो वञा दुआ करे इज़त सां टाइम पास थिए बीमारियूं त घोड़ा घोड़ा कोन था ख़ुदा कंदो खाधो उस्मान खान हींअर मूं वटि आयो चई मूं हुनखे ॾाढो नचायो आहे कम नथा कनि उहो हाजी मामदरी खान उन शइ जेके असां वॾा मानी खाराइनि था थिए पई मानी कराची
Kan betul. खाना मिला जवाब मुझा मुझे फकीर जी की मकसूद खाना मकसूद गंदे करें बड़ी दुआ करो नहीं देखो छोड़ नहीं सकते तो सुधी से सोचे चाहिए के पाँच सिराज के हुजूर उठारा ये दुनिया उधर गरीब के पूजा लोगों ने मुँह मांगे शेषा जी लगे तैयार मुझे वकीलों उठा रहा है जो गुसल खानों का खूब ससुर उठा रहा है तो मछली के पास में वो जरूर है वो मुझे उठा रहा है असां जो हाजी मुंसाफे तो सब कम आशी करना वो भी कम इंशाअल्लाह ताला थी और चक्कर खुदा का रसूल इंशाअल्लाह और नहीं आ इंशाअल्लाह कराची में मेहरबानी करो कराची तो कुदरत आने तो भले आयास नहीं तो बोल तो फिर बड़ी मेहरबानी की सहारा आ जाते बच्चन लाए तो मिले इनका मुझसे बच पड़ेगा ना तो बोला
तो जो रखा है मुझे एक जाऊँ अच्छी होगा हाँ मुझे रसी हुआ चार कहलाने मतलब क्या है जमींदारी है काम जमीन पर खाली नंबर डॉक्टर अब्दुल राज उमरानी साहब असांजो प्यारो मुर्शिद साईं जो ख़ासि प्यारो डॉक्टर है अलबत्ता मुर्शिद साईं जो स्पेशल डॉक्टर है असांजे नमूननि डॉक्टर साहब का इलाज करणु पसंदि कंदा आहियूं डॉक्टर साहब जिते वियो हुते कंहिं मसइले में उहो कुझु कोन हुते मुर्शिद साईं जी ख़ुशि दुआ था या डॉक्टर कोन मुर्शिद साईं जी खां दुआ ही डॉक्टर साहब वरी मोटी आयो कुदरती साईं जी वॾी करामत आहे तमामु माशाल्लाह ज़ाहिर में ॾाढी कान्हे पर तमामु नेक माण्हू अलाह वारो माण्हू जंहिं चवंदो न ॾाढी पेट में हूंदी आहे डॉक्टर रज़ाक मुरानी हाणे पेट में आई आहे हाणे उभरी ॿार पाणी मुबारक साहब मुर्शिद साईं जा भाउ आहिनि साईं जिन कॾहिं हज ते विया हुआ त अवां गॾु विया हुआ या पकिल आहे
क्या से रात को मकान कभी खा खा चार खा हाँ ये शादी को तो वहीं की शादी में मुझे के फर्जंदन है कि नहीं साईं चले तो मैं पुस्तक से जीवन से तो करेगा वो की शादी जो मैं है कि नहीं से वो हाजी बिरा में वो थोड़ा मुझे तो सांझ हम जाओ उनके लिए वो फिर उनको उनको कुछ किया बड़ी है की शादी के नाम साल ना बोले तो की शादी में है से 12 में 4 जान से 4 है 8 है 4 छोकरे 4 है छोकरा मुझे मंजूर हो रहा हाँ मंजूर 5 नंबर हुआ हाँ 6 नंबर के ऊपर मुझे शादी हुई तो बहुत हुआ 7 नंबर नंदो हाँ आई आगे सांसद कई साहब आगे आखिरी पहली घर में पहली हुआ कोई बात ध्यान से कोई बात वाली कोई हाजी गुलाम से कोई भाषा और तो जब मरी सफर सफर का बहुत ज्यादा हाँ जान से कोई घणी मदद मदद तो असां पंहिंजो खणी तो बाक़ी जो खड़ी बजी मेरा वाला पास तो आज मुसाफिर सुबह बस लाए बजा ले पर ऐसा बस में इतना आज कदे के चाणे तो बस में तो के चाणे वरी पंध पंध अंतिम जरिया बराल जरी पे दरिया जरी गया सी वो न दुबई का पड़े कोई का पड़े दरिया जरी गया तो ता गया सी असि सुता ये पंध बगदाद में गया था साथी 11 जना मुझे गया हुआ तो 11 में गया हमारी बात सब हुई बच्चे खाली हुआ सीधा मजदूरी करा तो ये शिया मजदूरी उन वक्त इंशाल्लाह पर वक्त कम का गांव उन वक्त सुबह में खुली दी इंदा मानू के वठी लगी तो जेके को खपन की तरह उन खपन पंजा वठी बड़ी बुझाई छडेरी को पैसा दे तो नाम ने चालू मुझे साथी गया और 3 जना ये केड़े चल रहे थे बगदाद बादशाह की गाड़ी थी दरगाह का पता है तो उन्होंने शियन में घणे किस्म के उड़ान के कोन मनी तो के इमाम के कोन मनी तो के कोन मनी के कोन मनी के आई शिया जे के कौम से बाहर तर एक तरफ फलता है ते मजे 50-40 फुल का शिया या वही वो बेन सुल्तान मानो या शिया के दीवार में दी को कैसे कैसे है किस्म जाए ये तो किस्म का तो वो गया गले उनके वो तेज हल्दी था हम वो सख्त बीमार वो जरा बनी बीमारी खास मुझे थी खट से आगे खास छपे इलाज डॉक्टर का इलाज छठे मार्च कराची में हैदराबाद में 19 साल है वो 5 साईं बोले कुछ नहीं तो सिखा हम बात छपे सरकारी बोली हाथे में कदम जमदम मांगा तो छठे भी ये तक नहीं आप कोई यार साईं मेहरबानी की बोली उन्होंने बॉडी में छप ये साईं ने गली शादी की साईं भी तेरी शादी की ठीक है औलाद मैंने तेरी जगह शादी की तो हमारी मामा उम्र तो है साईं से बोली शादी की हमारी और वो तेरी शादी हमारा वो छोटी मुझी जगह नंबर उठा पान उड़ा हमें सब की शादी के बाद यही बोला साईं तो पहुंचे वो साईं सामने तो वो कौन बैठे ही होती है लाजी का
शादी मुँह कराई साईं कावड़ जी ये शादी वहाँ कौन करे? हाँ मुँह करे तो मुझे जो लोगों सुनते मोहने धक्का खाते वे ही कर जो रुली हिना होगा घर बदर मानो का पैसा खाना हनका भरे भरे थकी का दिया पर घर साईं थकी मुँह शादी करा चले भेजी रहे वो भी रहे और शादी की है तो वही रहे मुझे दिए था उन्हें तभी न थी 6-12 से आओ न मामला के बनिया है कोई न्याय छोकरो मरी छोकरा है बनिया है छोकरी तो मुझे सालन के बाकी छोकरा है देखे आज वाली मामले लिए घर में काम करा बड़ी आए गाड़ी और मोटी गाड़ी हुई गाड़ी दाखेदार ये मामले शक्ति छोक पड़ेगा हरियाली मामले नंबर वाले दिखे नहीं आ वो ये में पेश फीलिंग करना हाँ वो ठीक करो पर तो क्या बाहर दर्जा से मरी गया साईं पे हलन करो पर साईं जो हलियो पे तो उनको एड़ो कम कोन क्यों जमा खराब होती साईं जो कम को दे हिकिड़ो दवाऊं पे सिखियो ॿियो ये बुज़ुर्गी पे सिखियो ऐं तस्वीर ॾी थी निमाज़ इन ॿिए कम बुछड़े ते कोन छोकिरो बुछड़े जे कम ते कोन सफ़ा रोड सफ़ा रोड ऐं बुछड़ो आऊं ॾाढी सभु सुठा सो पोइ वरी उहो छोकिरे शादी कराइसी पोइ साईं न आयो कावड़ जी हिते कादर निशान शादी इरादो थी खणी दासन वठी ॾिनी दासन खणी खणी आयुसि पोइ आयो शादी कयां आयो वेठो घुराइसि मुंहिंजी चवण ते आयो पोइ वेठो शादी निभाई पूरी कईसि इहा त काजीअ ते ॻाल्हि करे छॾियईं उहो थी त मामद उमिरि खे अदा परणाए छॾियो पर इन माईअ मां हिनखे औलाद कोन थी त उहा ॻाल्हि थी वई वरी 15 साल थी हाणे को ॿार न को बचो बसि ख़तमु बसि थलो वेठो आहे पोइ थलो वेठो आहे बसि ख़र्च बि साईं पियो ॾिएसि वेठो उते आहे हिते वेही नथो अचे ई नथो अचे त साईं खां ॾे लिखण ईंदो बसि भॼी हेॾा बनियूं खणंदो पड़े खारी ते मिठियूं ॿटींदो पड़े मथी ते खारियूं ॿटींदो पड़े मूंखां बनी वठई आहे अधु मूंखे विराए ॾे विराए बनी त साईं त हलंदो मूं खई आहे 200 करे ज़मीन 250 आहे त मां भले विराए वठि आबा विराए वठे आबादी न करे आबादी तूं कर आबादी वरी आऊं कर पोइ वरी मूंखे न पोइ करूं साईं बादशाह चए त कमा त विराए ॾींदुसि तूं विझी भाण वठी विराए ॾींदुसि तूं पर आऊं तोखे ॾींदुसि हिन जा हज़ार ॿियूं थी पोइ घर में जा पहिरीं जान छॾी कोन्हे छोकिरा 32 हुआ सिर्फ़ु जान छॾी पोइ हिकिड़ी बती नियाणी हिकिड़ो ई छोकिरो मामलो उमिरि करे पोइ ॿिए घर मां वरी पोइ 32 साल वेठो पोइ वरी शादी कई ते मां इहे नियाणी थी हिकु उनजी मुड़ुस खे हेर मरी करे हिते उहो संसार हाणे पर माण्हू पर पंहिंजी को धंधो कंदो साईं जी छोकिरियूं सुखी हुई तमामु त पोइ उहो हिकु वरी 30 घर पढ़णियुसि इन जी मां पढ़ियूं हाजी इब्राहिम न थी सम्झ तंहिंजी ॿियो वरी करीम नालिया उहो टे माइके पुट वॾा जाम न असां आंदा त नज़र आवा पोइ सांटे असां वॾा थिया ही इब्राहिम हिकिड़े कपिड़े पियो तॾहिं त असां जेका संस धीअ हुई सा वरी हुन बदे में मूंखे ॾिनीसि इहे हल पई त माईअ मां साॼियूं बदे खेसि पढ़ाईसि मां बि तमामु अशराब छाती भोर किने मिली वठी मूं संग ॾी वठी उहो मंदरु असां ॾींदा वठंदा कोन पसी ॾींदासीं पर संग उन मां हिकिड़ो छोकिरो आई वॾी ख़ासि वॾी हिकिड़ो छोकिरो 100 साल नियाणी मूंखे घटि में घटि 22 ॿार थिया नियाणी छोकिरा 22 जा औरत मरी वयूं कॾहिं हिकिड़ी आहे हिन कोन मां आहे न मूला थी विया भई बसि मुंहिंजे तमामु यादि घणो
राम ये तो वही वही तव्हांजी ॻाल्हि सां इलाही रखंदा इलाही कोन पर जीअं ऐं जांच थो करे जीअं तव्हां असांजी भाड़ पई कान्हे असां पे पुट कोन्हे पे पुट न को भाउ चाही का बि ॻाल्हि कान थोरी असांजी एॾी मुहबत आहे तमामु घणी मुहबत आहे बिल्कुलु ऐं त वरंदी कोन्हे मुंहिंजो पेप आहे नंढा हुआसीं तुंहिंजी जान छॾे वियो पर असां इन सां पंहिंजे पाण हलंदो करे ऐं महिनतूं कंदोसि पनी वलंदो वॾा धंधा कंदो गुज़र कंदो मुल्क वीचारो ईअं थो ऐं पाण वरी हीअ इल्मु मिलाए त मिलंदे कन पोइ मूंखे ख़ुदा घुरे त पोइ कहिड़ी नंढे हूंदे साईं विलायत में अॻु में साईं छा कंदा हुआ नंढे हूंदे साईं रुगो इल्मु थी सिखे निजूं रमल लफड़ धारा ॿिया सभु ॼाणे हिकिड़ो अखर रहियल कोन्हे भई आहे सभु ज़ात मूंखे हिकिड़ो अखर ज़ात कोन्हे हिकमत सॼी यादि आहे पोइ ॿुधाई हिकमत सॼी दादाद माण्हू जो अंग्रेज़ो पोइ हिकिड़ी नसल जी बि ख़बर आहे त हीअ फलाणी नसल मुकमल हिकमत जी तयारी थी तयारी खां पुठियां ज़माने अंग्रेज़ अंग्रेज़ त हुनखे हैरत थी त असांजी सॼी एलोपैथी में अची किरी हेॾी वॾी ॾाढो हुनखे पसंदि आयो वायो होसीं ज़बान हुते पास कई असांखे उहा हिकमत जी 20 डिग्री मिलियल आहे स्कूल साईं किथे पढ़ियो स्कूल पढ़ियो ई कोन आहे कोन पढ़ियो आउं पढ़ियो आहे न को मदरसे में हिते घर पढ़ियो आहे बाबा वटि मदरसो घर में पढ़ियो बसि साईं बाबा साईं अखर सुहिणा सुठा आउं केॾा अखर साईं जा सुठा आहिनि तमामु मोटा हॉस्पिटल में मूंखे जेके ख़त लिखई आहे या ॿार वञी बि लिखंदो ख़त न मूं वटि हर हिकिड़ो कोन हाजी हा अमी 8-7 भार अमी वरी खानदानी रखंदो अब्दुल अज़ीज़ ॿियो वरी शमस ॿियो वरी जमील ॿियो वरी मंसूर ॿियो वरी मुमताज़ ॿियो 7 ई नालो मूंखे कोन्हे ऐं कहिड़ी अफ़गान सुठा तमामु सुठा माण्हू तमामु सुठा जेको आहे सुठा उते ठाहे पर मूं क़बूल कोन थियो आहे ऐं क़बूल कोन थो करियां उहो हाजी मजीद आहे न जेको महिमान शाहूकार आहे हाणे इब्राहिम त मूंखे हाणे वठां त मूंखे चयूं शिको खे सुञाणी हिकिड़ी ॻाल्हि अबा भले खनि रंज त कोन थींदे मुंहिंजो रंज ऐं कोन थींदुसि क्योंकि असां सुवाल साईं क़बर ठाहे त मां किली मुंहिंजो बंदि कराए छॾिया तोखे कूड़ था कनि सघे तोखे कूड़ था कनि बंदि कोन कयो आहे हाणे असीं तोखे सुञाणूं असीं महिमान माण्हू तमामु पका बिल्कुलु कई शहर माण्हू पई पर असीं हुनखे इन माण्हू खे औलिया करे मञूं था त औलिया बराबरि आहे हाणे जे इन माण्हू खे बि त मकली तो छॾियो तो तोड़ा मिलियो मूंखे चयो मां रंज न थी कावर न कर अॼु मुंहिंजो कावर मूंखे का बि कान्हे इन माण्हू खे तूं मकलीअ ते छॾियो मकलीअ ते घणी औलिया आहिनि ॿिया माण्हू यादि था वञनि पिया अचनि था असल ज़माने खां वठी मकली आहे हीअर कान्हे ज़माने खां वठी आहे इन जी हिते ज़रूरत कान्हे वञण जी इनखे तूं हिते राहे मुंहिंजे ॿिली जे 2 ॾींहं आउं अॻु में थी वेंदुसि त पोइ मुंहिंजो वस कोन्हे वस आहे ख़ुदा खे सुवाल कयो त आउं अॻु में थियां सो ख़ुदा जी वस आहे अमीन काल कयो मूंखे त पोइ आउं उन कमरे खे ठाराए पोइ उनजे अंदरि घर वॾा खणाए कमरूं तुंहिंजी साईं जी खणाए कलश कराए ॾाढो मज़बूत हुनखे रखी छॾिया की जॻह उहो ठाराए करे त ॼाण कोन्हे नोवल कामन सल्फ रखी बंदि करे छॾी पोइ उन वक़्तु कोई त कमनि में त न थी न सघूं तंहिंजे करे हिते मूंखे त क़बूल आहे साईं खे लॻंदा न
इमाम साहब अचे पियो ॾिसां थो इमाम साहब अचे ऐं हुन सां मिलनि हा मूंखे जी ख़बर कान्हे त आउं किथे आउं त घणी कयां पियो हिते जा हथ मुंहिंजे वस जी ॻाल्हि कान्हे उहो ख़ुदा जे वस आहे ॻाल्हि जिते जो हुकुम हूंदो जितां मिटी खाए लॻी उते रखिजंदुसि मूंखे त का बि मालूम न कोन्हे मूंखे ईअं चई हीअ ज़मीन खे त इहा ॻाल्हि न कर ताकी कमरो मूंखे सुठो ठाहिराए ॾे का कुझु ठाहिराए ॾे बसि तुंहिंजे ॿाहिरि कोन्हे आउं तोखे दुआ कंदुसि मुरीदनि खे अचण सवला थिए थी पर पोइ असीं सुञाती रहंदासीं न मुरीद पत्ता जाइ ठाराईंदा मकीअ ते ओॾा कोन वेंदासीं मुरीद ओॾा वेंदा असांजी ज़मीनूं हिते असांजो मुक़ाम हिते अबा हिते ॾाॾा हिते माऊं ॾाॾियूं सभु कमु भरे पिया हिकु फाता पइजी पोइ सही वेंदा हिते विछारी दिमाग़ पढ़ी हुनखे फाता पइजी पोइ साफ़ ॾींहं वारो दुरब आहे पर असीं पंहिंजे वसम खे घटायूं कोन था ओॾा कोन ओॾा साईं खे असुल कोन छॾी बाक़ी पोइ थियो त पोइ हाणे साईं जी कहते हैं करामत गाड़ी वाक्य ॿुधाए वाकियो मूंखे कोन्हे नंढपण जी ॻाल्हि ॿुधायो साईं जी नंढे हूंदे वेंदा हुआ केॾा केॾा वेंदा हुआ हा लखपत कच्छ में शहर महीना कोन 11 महीना कोन 12 महीना ईंदो भॼंदो खारे निहारंदुसि मज़ूर वठी पाण सां खणी वेंदुसि पर हथ कोन करे पाणी ॾाढो घणो खारे में आई पोइ घणो वक़्तु अञा वाणिया पोइ हुआ की गुलाब वणी वेठो हुन सां वॾी संगत मोहबत हुई खारे छाण में कोन सौखी वाण जेको हिन पासे ॾखण ते सलड़ी वाण उन ते हुनजी कोठी असीं वरी विया हुआसीं हेॾा असांजा पैर आई में दौड़ आई माण्हू 800 खनि मरी विया गुलाब जी हथो दरा जे भल ते उते हो हुनमें बछ ॿुधा पर हे बता माण्हू बता कोन ऐं हुतां आयुसि अॻे लाणे ते मेघला जो वणियो छा हीअ मेघला हितां माइल भले मूंखे ख़बर थी वरी भॻा जे आहे हिते बाबा अम्मा खे आउं सुबुह जो वेही सघां असांजा वॾे घोड़ा में केरु कोन हलियो आहे नालो सदू इनाम जा पुट आई हाजी आई सो गॾियो कंहिंखे मोकिलियो पुरानी असल ज़माने जी हाँ तो कान्हे फदू चई त वाह जो साईं एॾा हो तंहिंजी ख़बर चई त उहो मूंखे कढियो पर ॿुॾी वियो मुंहिंजे सोके छा हाणे मुंहिंजो मरी वियो मुंहिंजी ॿिए जी कढी हाणे आउं महीने खां पोइ उहो ते पहिरियों खां पर मुलाक़ात पर मुंहिंजो ॿिन्ही त ॾिसां भॼंदे
बाद थी 25 जो महीनो 25 27 तारीख़ 11 कंदो सही थे पर मरू ठाण 11 कंदो 12 गोस में कोन न वर तडे बोला बोला कोड़ो पति वजी कोड़ो ओ घास तो पर विजी को वडो को काट लगे वधी गयो ओ छाए ओने पूरे मथे खण लावा बोले ओने ते मोल पड़ पासे हम मोल तो निवाई आश कया तो सोना वेंदो पर हम ने भी ना की लगो कम हम भजन भजन अभी मारो पड़े मुझी मामा कर बप्पू जो फोटो में ठोका करो की उम्र पे उन्हें फोटो खाली कर मामा जी फोटो तो मार पड़ी तो ब्राह्म शास्त्री रोज झाड़ू ब्राह्म झाड़ू अल्लाह शाह ब्राह्म शाह तो 100 कौन कुछ है मतलब कुछ है वो कर मानी को खड़े हमारा पड़ी मागी नहीं लड़ी हुई पर हमारा पड़ी दादा हाँ पड़े जंगल मतारो जोड़ जंगल मतारो जोड़ जंगल पीछे मतारो जंगल जोड़ सया पीछे जगह वाला मतारो मानी वानी कहना था वानी कराई हाँ न सकता तो साईं साहब ने घर करे मांग आया बात करने का उसे ये सब फोन किया तो मामले मुझे पहले मुझे साईं की खबर सुनाते वो मटे हो रहा था मोट क्यों मटे वोट हमने कही तुम्हारी मटे वोट मैं साहब पड़ी ये तुम्हारी साहब वो पड़ी मटे पक्का करते आम को बन चुका मुझे तुम कौन का नहीं वो छोड़िए ताकि तुम ताकि जाएगी हाँ वही भगत कोई भजन 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 आज ये रात से मरू आए सुनने को ना दे पत्थर दो के ऊपर मुंह कौन खा तो करीब एक सकी में सफा सकी है वो काके ताए पर घट में घर पंजी भी मेरे केंद्र भाई तुम तो की खबर है सजी में छो तो है कि छो भाई इंदे वेंदे वाली पंजाब में थी गबंदी गांव बेजा थी थकी तो करीब पंजाब में बंदी घोड़ा कोना दा गदो हुंदा घोड़ा भी उठ भी और गाड़ी रही गाड़ी आती है ये 25 साल की अरे तो रास्ता ही कौन हुआ बंद चोर ही था वेंदा आदि बंद वेंदा बंद आदि इंदा बंद आदि इसका वो नहीं है बोला हाँ तेरे पानी में पड़ता नहीं पानी जब ये पानी को डाल नहीं रस रखा था कमाल वाला 6 महीना 5 थी और आज आप फुली पानी में एक तो पानी कौन सी सही नहीं तो पानी सच्चा बाबा न पानी धानी है फिर आते थे ये तो का दो पानी और ये बदवानी हरु बाबू कैन लोफर जैसे उनसे लोफर ये भी दरवाजे असांखे मुसलमान किया था असांजी ओठ में ये ॻोठ आहे न तंहिंमां वरी असांजा छोकिरा नमाज़ पढ़नि था 5 4 नमाज़ पढ़ंदा सुबुह ऐं हिकिड़ो सुबुह माण्हू उथनि ई कोन था केर बि न मुंहिंजा छोकिरा कोन था उथनि जाम त गारियूं जी विढ़ंदे ॾठियूं हणंदे त ऐं मूंखे चवनि था उहो केर बि उफ कोन चए नथा उथनि पाण कुझु करे अॼुकल्ह जाम ध्यानु घटि आहे शौक़ु घटि आहे न ऐं सॼो ॾींहुं ख़ुदा खे सुवाल करण मुंहिंजा असांखे असांजे औलादनि खे नमाज़ रोज़ जी शौक़ु ॾे तुंहिंजो ऐं तुंहिंजे रसूल जी शौक़ु ॾे जो नमाज़ रोज़ जी शौक़ु इहे असांखे शौक़ु ॾी ॿियो को बि न इहे असांजी चङी बाबत ॾे इन सां साईं खे विलायत कीअं मिली साईं खे विलायत हुतां हुन खां थो आज अपने फॉलो की साईं का धन्यवाद साईं विलायत साईं खे मिली हुतां साईं संभाल असांखे साईं करे साईं सां असां संभालियो साईं जीअं का वठी ॾिए मूंखे ॿियो हिसाब किताब बताएगा लिख कोने पीछे अल्लाह समझ हज़ार उन्हें जबान हलन जबान उनके बरकत है हाँ हलन करता है ये 70 करोड़ कहीं अल्लाह समझ ये करण का 70 करोड़ ये क्या बचे अल्लाह समझ गंदगी भी है या ना गंदगी भी है बाहों की बारी इनके जो को वजह से डाले तो बड़े अल्लाह समझे क्या काम
हथ वरते न पोइ हिकिड़ो मंच बि कोन अॻे ई फकी हो न लॻी हो दरवेश हो अथई हमारे मोटे ॿिए जो हेॾा होॾा भले घणी तमामु घणी अॻे ई फकीर हो मायूं ॿिया पर लिखियो फकीरो तरह फकीर ना तो बस हुआ तो ये सब की गाल की असां कुछ हमारा साइंस कर दिया और तो उन्होंने तो असां ये दांत करे भाई खाना भाई तो असां दुनिया वासी रास्ते में मतलब कि असां के हर जिंदगी की साइंस की सही हो आप सब माने तो जैसे कि सामू सभी था नहीं शुद्धा में आगा साइंस आखिरी जो जब माथे बैठा तो पागी लिसना ही कौन पागी बसा मथे बैठा हमारा जेके आया एक्चुअली करामत उन्हें जो को माण्हू कोन थो हिन राज खे कोन ॾिठो हुन बसा मथे असल की मार लता दी नवा की विचार जी जोड़ी नो नाप के हाथ लगी तो पुलिस की जोड़ी निशान पी लेता कहीं अपना को नहीं पर लगा फायर किया हुआ करे बस तेज वाली पकड़ वाली पर असारा पास इंसान को और ये करे अभी साइड डाल कर ये साईं अजे दे आऊं कौन दुबई में बस साल रहा दुबई में आऊं रहे बस साल पानी को तो मुको ते टीवी सी पे सब तमाम एडी टीवी सी पे जो टे महीना तो गालाई को हां ये सब टीवी सी पे पान मुखियाम केरी कौन से हद से आता कौन तो एडी साल पान किलो संस्कार वाली वठी तो करो ना आज बड़ा बस मन को दी पान आज जो को आम जो वो डॉक्टर मुझे इलाज को आवाज करे नहीं का मुझे खैरियत इलाज कपड़ा बंदी खैरियत खालो की तो सब खैरियत सब बड़ो इलाज कई और साईं जी तो मैंने कहा आयो को जाऊं कपड़ा अस्पताल डॉक्टर मुझे जो फलाने इलाज करे या फलाने 6 महीना से वो लोग की बीमारी समझ आई कहां कौन हो दुनिया बावड़ी दवा वो वही आया जी उसके तुम हुआ ही ना कहीं जितनी भाई मेरा मतलब पूरा लगा सब कपड़ा वाली छोड़ा पूरा खड़े आम खड़े ये गिरा होगा मेरी बदन में लकड़ी में बांधिया गया थोड़ा सुबह आम पानी बचने में सारे वो थोड़ा मजबूर कर मुझे आली लगी साला की नाची तो मजबूर पर मुझे है खत्म मुंह तारीख 80 का सबके दुबई में काली साहब मत सो हो हां साहब बड़ा ही छोटा साहब को कर दिया ना जामा साहब और के मदरसे तरह को अदा हो अदा टीवी को चले थी मेरी आज दुकान ये उन्होंने दी नहीं आऊं नहीं और घरवाली कौन आबादी का हाँ बाकी दबा भी हो या पर ये मुखियान पर बस साईं का नाम क्या साईं को ना पर साईं का मुसा घरवाली उम्र दे बारे दबा जी पे जी पानी वाली जा पानी वाली जहाज में वही जाई हुई उसी निकली हर से सभी बड़ी एक क्लास फर्स्ट क्लास सवाल है कि फकीर को पता नालू हम तो मत ये काजी संगे मुंडा की शादी करना हाथ धन आना बाना है वो बेटा मेरा इलाहाबाद चिकन ये जमानी पाक के मामले का शादी करना बड़ी हमाम वालों के बच्चे को बड़ी रखा दिया और जारी वाली सफाई करना दारी का पैसे दे पैसा मिली के वो यहाँ की बड़ी आया थी तो मुझे तो आम दाद की कोई सकी वो वहाँ ने बस ना था पैसा वो सकी का संग्रह होता
मदीना में वो हवा ज्यादा थी जन्म तेरा काटಕೊಂಡೆ ಕಾಟ್ಕೊಂಡೆ खराब होना चाहिए तो बरसा पड़ेगा जियारत करे